पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पिणनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइनि खे ख़ुशि आमदी। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। इन में दोस्तों चाकर खान हाणे सच खे ॻोल्हण में कामयाबु थी वेंदो तमामु जल्द। उन जो जॾहिं सभिनी खे गॾु विहारे इन जूं ॻाल्हियूं ॿुधंदो पोइ हिन खे अंदाज़ो लॻी वेंदो त सांवल जूं कुझु ॻाल्हियूं सचियूं आहिनि। सांवल जेकियूं ॻाल्हियूं करे थो सही करे थो ऐं जेका हीअ ॻाल्हियूं करनि था हिननि में को चकर आहे। पोइ आहिस्ता आहिस्ता उन्हनि खे न ॿुधाईंदो तव्हां मुंहिंजा गुनाहगार आहियो। पोइ पंहिंजे हिसाब सां क्वेरी कंदो रहंदो जीअं मां इन्हनि खां सच साबित करायां ऐं ख़ासि करे हुन माई जे चकर में हूंदो त इन माई खां पोइ छा कयां ऐं माई खे बि हीअ वरी गाइब करे छॾींदा। ऐं उन सां गॾोगॾु तव्हांखे दोस्तों ॿी ख़ुशख़बरी ॾियां त रियासत ड्रामे जा प्रोमो टीज़र अची चुका आहिनि। उहो ड्रामो बि हलण वारो आहे। काफ़ी दोस्तनि जा कॉमेंट अची रहिया आहिनि बार बार उन्हनि खे जवाबु ॾींदुसि त तव्हां टेंशन न वठो दोस्तों तमामु जल्द रियासत ड्रामो आज़म मिंगल जो KTN एंटरटेनमेंट ते हलण वारो आहे। जी हाँ दोस्तों इहा तव्हांजे लाइ हिकु वॾी ख़ुशख़बरी आहे। ऐं जेका बि दोस्त नाज़रीन मुंहिंजो हीअ नई अपडेट ॿुधी रहिया आहिनि उन्हनि खे चवंदुसि त कमेंट में तव्हां मैसेज छॾिजो कमेंट में त ख़बर पवे तव्हांखे कहिड़े ड्रामे जो घणो इंतज़ारु आहे। पंहिंजावेरी तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ घणा % तव्हांखे वणी रहियो आहे 50% या 100%। ऐं रियासत ड्रामो जो तव्हांखे केतिरो इंतज़ारु आहे इहो बि लिखी सॼो। असांखे ॾींदा इजाज़त शायदि को सुवर खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा।